त असांजा ॿ प्री प्यारा फ़नकार आहिनि मिस्टर दानिश ऐं अलानू। ऐं अॼु मां उन्हनि खे इनवाइट थो करियां त अचनि असांजी महफ़िल में असांजी महफ़िल खे मचाइनि। त अॼु असां उन्हनि खे इनवाइट कंदासीं स्पेशल तौर ते हिते। दोस्तो जीअं त असांजा प्री प्यारा फ़नकार हिन महफ़िल में पइजी विया आहिनि, अचो अॼु मां उन्हनि सां तव्हां इंट्रोडक्शन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मज़े में हिन सां गॾु ॿियो जेको अस्सलाम वालेकुम दानिश। त हीअ असांजा मतिलबु प्री प्यारा फ़नकार आहिनि जेको हिन महफ़िल में पइजी चुका आहिनि। त अॼु हिननि सां गॾु कोई कचहरी कंदासीं, हिननि जी ज़िंदगीअ जे बारे में सवाल जवाबु कंदासीं ऐं हिननि सां कुझु असां राग ॿुधंदासीं। तो अचो त हिन महफ़िल खे एंजॉय करियूं था। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त तव्हां मूंखे सुञाणंदा था, ऐं तव्हांजो पंहिंजो दानिश कुमार भील ऐं हीअ मुंहिंजो बकवासी आहे उस्ताद अलानू भील। त अॼु असीं हिते आयासीं कामरान भील जी दावत ते। हुन असांखे स्पेशली असांखे घुरायो ऐं कामरान भील सां गॾु जेको शहर कपरी मोरी खां आयल असांजो प्रेम भील बि आयो आहे, जंहिंजा लख थोरा जेको हिन महफ़िल में शामिलु थिया। त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं फरमाइशूं अॼु हलंदियूं हुते, जेके बि असांजा ई दोस्त वेठल आहिनि हिन पिंडाल में, जहिड़ी बि उहे फरमाइश चवंदा असांजी अखियुनि ते। त शुरू करियूं था, हाणे फरमाइशूं अचनि 3। त जीअं दोस्तो फरमाइशूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। हीअ फरमाइश आई आहे कपरी मोरी शहर खां असांजो प्यारो भाउ प्रेम भील जी। हुन असांखे इहो चयो आहे त तव्हां कलाम ॿुधायो रजब फ़क़ीर जो असीं कीअं जियासीं इहो छॾ कढी। वाह वाह। त अचो त उन कलाम जी शुरूआत कयूं था। उस्ताद अलाना बकवादी जी जी हाणे शुरू था कयूं। जीअं त असांजे प्यारे भाउ प्रेमचंद रहीमी जी फरमाइश अची चुकी आहे शहर कपरी मोरी खां। त उन्हनि असांखे रजब फ़क़ीर जो कलाम चयो आहे आधी राति अंधारी जा। वाह साईं वाह। त अचो उन्हनि जी फरमाइश खे पूरी कयूं। जीअं ई कलाम शुरू करण खां अॻु में हिकु शाइरी सां शुरूआत कंदासीं त कारूं झरिजे कोर ते मिठा बोलनि मोर। वाह साईं वाह। कारूं झरिजे कोर ते मिठा बोलनि मोर, माइट मिट गॾु थींदा ख़ुशियूं थींदियूं खोड़, हली ॿधूं मोड़ घोट दानिश कुमार भील। वाह साईं वाह साईं वाह। वॾी जल्दी है शादी तोखे। शुरू कयूं था कलाम जी। जी जी असांखे वेट है तव्हांजे सॉन्ग जो ॾाढो। असांखे हीअ आधी राति अंधारीअ जा, हीअ आधी राति अंधारीअ जा, आधी राति अंधारीअ जा, ॼण तारा ख्वाब कंवारीअ जा, ॼण तारा ख्वाब कंवारीअ जा। उहा आई हुन खां पोइ ॾिठा जे गोॾे निंड सुती, मुंहिंजे गोॾे निंड सुती, ऐं वार सवारिया प्यारीअ जा, मूं वार सवारिया प्यारीअ जा। महिरबानी 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 हुसैन जी, जंहिं असांखे एतिरो वॾो इनाम ॾिनो आहे। त हिकिड़ी ॿी फरमाइश आई आहे असांजे प्यारे भाउ दोस्त प्री कामरान भील जी। त उर्दू सॉन्ग आहे मेरे पास तुम। त हाज़िर आहे कामरान भील जी ख़िदमत में। कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी मुझे रुलाए, फ़कत मेरे दिल से लग जा गले, के फिर हंसी रात हो न हो, कि शायद जन्म मुलाकात हो न हो, लग जा गले। मेहरबानी भाई करा पूरा कर तो निकल नहीं करूँ। हमको मिली है आज ये
हंसी वाह, मेहरबानी। क्या करो जी भर के देख मेहरबानी। लीजिए हमको करीब से। मेहरबानी हम बिया दोस्तों अॼोके मौक़े ते जेको असांखे मिस्टर दानिश जेको असांखे काफ़ी सारा मतिलबु सॉन्ग ॿुधाया जेके तमामु बहितरीनु असांखे डायरेक्ट दिलि ते लॻा। ऐं हाणे असीं इन खां लास्ट सॉन्ग आख़िरी सॉन्ग ॿुधंदासीं। त जी दानिश भाउ लास्ट तव्हांजो सॉन्ग कहिड़ो आहे? अदा लास्ट सॉन्ग दमादम मस्त कलंदर। नारे हैदरी। चलो ठीकु आहे तव्हांजी जी जी त हाज़िर आहे तव्हांजी ख़िदमत में। जी जी हो लाल मेरी रखियो भला झूलेलालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाद कलंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर। हो लाल मेरी वाह साईं टन 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 टन। तो दोस्तों जी तव्हां ॾिठो मिस्टर दानिश जा कुझु मतिलबु दिलचस्प सॉन्ग ऐं सुरीले आवाज़ जा तव्हां कुझु गाना ॿुधा असांखे तमामु बहितरीनु लॻा। हाणे पाण इन्हनि सां कुझु पुछा कंदासीं हिननि जी पर्सनल लाइफ जे हवाले सां। त मतिलबु हिन जा घणा एल्बम थी चुका आहिनि ऐं हिन हिकिड़े एल्बम जा त अॼु असां पुछा कंदासीं मिस्टर दानिश खां हिन जी पर्सनल लाइफ जे हवाले सां त हिननि जा केतिरा एल्बम थी चुका आहिनि ऐं हीअ एल्बम जी केतिरी मतिलबु पेमेंट रिसीव कंदा आहिनि ऐं हिननि खे अॼु तक मतिलबु घणो पैसो मिलियो आहे त उन हवाले सां कुझु हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि। त जी दानिश भाउ त अॼु मुंहिंजो मतिलबु पहिरियों सुवालु इहो आहे त तव्हांखे तक़रीबन हिन फील्ड में घणो तव्हांखे टाइम थियो आहे? अदा हूं त तमामु घणो टाइम थी वियो आहे पर जीअं तव्हांजी फोन आई न जी जी हा मूं इहो सोचियो मुंहिंजो हिते धकु वॾो आहे कमु भलो थी वेंदो इन खे आयो बि मारा पकवादी वांदा वेठा आहिनि। हो मुंहिंजो हलूं भाई ॾिसी अचूं महफ़िल खे पोइ हाणे हिते आयासीं माशाअल्लाह हिते ज़बरदस्त माहौल लॻो पियो आहे। जी जी अलाह शुक्र आहे जी बाक़ी हूं त मूंखे वॾो टाइम थियो आहे हिन में। त जी मतिलबु तव्हांखे हिन फील्ड में घणो साल थियो मतिलबु टाइम ताईं घणो साल थियो अंदाज़ो मतिलबु टाइम बाबा मूं घणियो कोन्हे ठीकु आहे हाणे जी जी थी वेंदा कुझु 2-3 साल अॻिते पोइते थी वेंदा। त मतिलबु तव्हांजे हिन जदीद दौर में तव्हांजा घणा एल्बम थी चुका आहिनि? एल्बम अलाए घणा मतिलबु तव्हांखे यादि न आहे एल्बम काफ़ी सारा थिया हूंदा इन साल तव्हांखे यादि न हूंदा जी मसइलो इहो आहे जी जी असल में हलिया कोन्हे एल्बम वारा। छो छाजे करे कोन हलिया? ए माण्हू ॿुधनि ई कोन्हा भई छो यार आवाज़ आउं पाण कलाम ॿुधंदो आहियां बाक़ी ॿियो केरु ॿुधे ई कोन्हे। यार तव्हांजो आवाज़ ॾाढो सुरीलो असां माना मज़ो वठंदो आहे आवाज़ पर माण्हू तूं ॾिसे तूं हींअर बि मुंहिंजी वाखाण कई मुंहिंजे निकिरण खां पोइ मुंहिंजी गिला कोन्हे यार इहो ॻाल्हि कोन्हे ऐं यार जेकर अहिड़ी ॻाल्हि जे आऊं तोखे घुरायां कोन्हे मूं तोखे ॿुधो मूं त जॾहिं घुरायो महफ़िल में हाणे इहो ॻाल्हि हीअं न करनी यार दो दी आऊं ईअं कीअं वरी। असल में तोखे ॻाल्हि ॿुधायां मूंखे हिते अचण जो न का बि शौक़ु कोन्हे। जी जी वरी हिन मुहारे जेके से पप्पाजी चयो त हलूं था कामरान जो माण्हू भलो आहे। जी जी अलाह शुक्र आहे। त इन्हीअ करे असीं आयासीं न त असांखे तोखे ॿुधायां न हिन हिकिड़ी राति जा असांखे 2300 रुपया मिलिया। अच्छा ॾिसनि यार तूं हुते आहे मतिलबु 2-3 कलाक मूं वटि तूं मतिलबु पंहिंजो जेको कीमती टाइम तूं मूंखे ॾिनूं उन वजह सां तक़रीबन मूं तव्हांखे सुठी सारी पेमेंट ॾिनी। त उन पेमेंट जेको मेन मतिलबु हो उहो जेको मुंहिंजो प्री प्यारो दोस्त मिस्टर प्रेमी जेको फरमाइश हुई उन मूंखे चयो त दानिश भील खे तव्हांजे हिते इनवाइट कयो पंहिंजी बैठक ते अचे थी मतिलबु पंहिंजो सुरीलो आवाज़ु पंहिंजे अॻियां ज़ाहिर करे जो सिंधी जो टैलेंट आहे उनखे ज़ाहिर करे तो इन वजह सां मूं ते घुरायो ऐं अलाए शुक्र आहे तव्हांजो आवाज़ु मूंखे ॾाढो वणियो ठीकु आहे न। बाक़ी हाणे मुंहिंजो आख़िरी सुवालु इहो आहे जी जी त तव्हां हिकिड़े एल्बम जा पैसा घणा वठंदा आहियो? मतिलबु तव्हां किथे वेंदा आहियो शादी या मतिलबु फंक्शन वग़ैरह वेंदा आहियो त उन्हनि खां मतिलबु पेमेंट तव्हां घणी डिमांड कंदा आहियो उन्हनि सां? अच्छा असल में मसइलो इहो आहे त जेको बि मूंखे घुराईंदो आहे न पाण जी 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 जेको किथे शादी वग़ैरह या कंहिं माना पार्टी में मूंखे घुराईंदा आहिनि जी जी त पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे जेको 150-200 ॾेई छॾींदा आहिनि।
अच्छा अब की आऊं घणा पैसा घुरा तू पाण आवाज मुझी बुद्धि हुंदी है खबर यार है वो जे ॻाल्हि ॿुधो ठीक है दानिश ग़लतियुनि में माना सॼी ग़लती थींदी छो मूंखे मतिलबु इन हवाले ते ख़बर कोन्हे त मतिलबु तुंहिंजी हिन मुआशिरे में डिमांड केतिरी आहे त उन वजह सां मूं तोखे कुझु ज़्यादा पैसा ॾेई छॾिया तूं उन में ग़लती मुंहिंजी आहे माय मिस्टेक त उन वजह सां मूं ते कुझु मतिलबु ग़लति चयो त उन वारे सॉरी बाक़ी तव्हां हाँ जा सॉरी घणा जगह गलत है हाँ घरला था मुझे गलती है मजा बनका यार मन घुराए तो मन घर में घुराए तो घर में मन मानी खाराए चाय प्यारे और आखिर में बुझारी रवाना था करो यार बुझारी की हाँ वो गाल को ना तो लाइकिंग जो है बाकी हाँ अब जी फाड़े जा वही यार तो यार लॉकडाउन तोरा अगे फाट रहा है खबर है मुझे तो खे की खबर भाई तो खबर है मुझे यहाँ आउंदे पासे मिले मुझे अभी खबर मुझे जैसे ये अंदरियों गालियों ना कर अंदरियों जो आऊं सब गालियों कर दो यार गालियों अंदरियों नहीं कर सीधियों गालियों करे ना हाँ लिसन गाल बुझ गाल ठीक है हाँ अधिक मतलब पाइन मसले में नथा हलूं इनका बेहतर है हाँ तव्हां इन महफ़िल के अॻिते वधायो मतलब महफ़िल हाणे जेको आहे न उहो वधंदी न पोइ छा थींदो ख़तम थींदी छो त अहिड़ा लफ़्ज़ तव्हां मूंखे वारिया आहिनि जेको अॼु ताईं मूंखे मुंहिंजी भाई बि कोन्हे वारिया ख़तम अलाए कीअं थींदा लख 20,000 खड़े ख़तम कीअं थींदा और ॾिसां कीअं ख़तम करी भॻवान तूं हल ॿाहिरि गाॾी में वेही हली अचां थो गाड़ी में आएगी छठे वार रात जो 4 को गुजरे न सुभाणे की सुमी सघंदा नी हिते भले बेइज्जती भले कुतनि वारी बेइज्जती कई आहे पंहिंजी हिते बाबा राजा चऊंगा नहीं यार समझाईंगा नहीं कि यार ॾिसो बाबा सेठ प्रेम न पिजे सेठ प्रेम तव्हां ॾिसो इन असांखे केॾी इज़त सां असांखे हिते घुरायो ठीकु आहे वरी आख़िर में वरी असांखे ॻाराए जॾहिं असांजा पंहिंजा काकड़ा जॾहिं ॿाहिरि निकिता तॾहिं वरी चए थो तव्हांजा कलाम खां मज़ो कोन ॾियनि असांजा पैसा जाम बची विया सही आहे छा मसइलो छा आहे तूं ॿुधाए असांखे उतरा घोरण ना बाबा चलो ठीक है बाबा मतलब सॼी गलती मुंहिंजी आहे मां मञा थो मुंहिंजी गलती मंझ पइजी तूं हा गलती मञा बाबा असीं तोखे ॿुधायां असीं जिते बि वेंदा आहियूं पंहिंजी गलती कॾहिं न आहे मंझि बाबा ठीक है ना आऊं मुंहिंजी गलती खे एक्सेप्ट करियां ठीक है चलो ठीक है मुंहिंजी पैसा वठी न वञे यार पाण न पैसा छा थो वठि मां सॼी राति गातो आहे पाण गाॾी आहे तेल साड़ी आहे महिनत वधीक कई आहे पर हाणे आवाज़ बि आहे न पंहिंजो ॿुधाए न सही ॻाल्हि आहे पंहिंजे हुते इज़त हूंदी आहे जिते हाणे हिते जिते वेंदा आहियूं बाक़ाइदे हुते इज़त मिलंदी आहे कॾहिं बि पाण खे कॾहिं सुठो मिलियो कोन मिलियो जी हा हिते इहा सेठ जा पाण वारा हाल आहिनि हिते चिटके रेडियो न ॿुधंदो न अलाए वेझा हुआ हा उस्ताद छा थो कई भला हाणे पैसा ॾींदे भला कोन ॾींदे हिकिड़ी ॻाल्हि करे ॿुधां मूंखे दादा तूं पैसनि जी ॻाल्हि न कढिस मूं पहिरीं बि चयो हींअर बि चयो पैसनि जी ॻाल्हि न जी यार मूंखे ग़लती मूंखां वॾी थी न पैसा यार हेॾा पैसा ॾेई यार मुंहिंजी हलाल जी कमाई आहे भला तूं ॿुधा जाम पैसा ॾिना कोन ॾिना तूं यार ॻाल्हि इहा न हा तूं असांखे तव्हां घुरायो ठीकु आहे अरे वो तव्हां मुंहिंजो फनकार आयो कोन्हे ठीकु आहे हुनजी तव्हांजी इज़त रखी हुनखे वठी वञे यार वो तव्हांजी महिरबानी पोइ यार हाणे पैसा कुझु वापसी करे पहिरीं असीं हाणे असांजी बेइज़ती था करे चलो ठीकु आहे असीं वञूं था कोन पैसा तूं कोन ॾींदा सॼी राति गातो आहे पैसा ॾेई पोइ इजाज़त भले वञो पैसा ॾेई पोइ वञो पैसा कीअं ॾींदा यार छा पैसा पर तूं मूंखे फनकार लॻी न सिधी ॻाल्हि तूं लॻी न मूंखे कचे धारियल लॻी थो मूंखे फनकार तूं लॻी कोन थो मूंखे धाड़ेल तो लगाने ने ये समझे तो पैसा धाड़ेल फुरे फुरे तूं वेठो मूंखां गॾु ई फुरे लॻी रहा पैसा मुंहिंजा ॿाहिरि कढ पैसा कसम सां अहिड़ो ते ख्वार कंदो तूं घर खां ॿाहिरि कोन निकिरी सघंदो फनकार मां तोखे यूट्यूब ते मां एक्सपोज कंदो त मां यूट्यूबर आहियां मां एक्सपोज कंदुसि अलाए शुक्र आहे मुंहिंजो वॾा वारा वास्ता आहिनि मां अहिड़ो तोखे यूट्यूब ते बुछड़ो कंदो तोखे आऊं तूं घर खां ॿाहिरि कोन निकिरी सघंदी असां यूट्यूबर आहियूं फाज़ल इमरान मुंहिंजा दोस्त आहिनि ख़बर आहे नालो ॿुधो आहे फाज़ल इमरान जो कोन्हे ॿुधो ऐं मूं नालो ॿुधो आहे वॾा मशहूरु माण्हू यार आहिनि दोस्त असांजा यार उहे वॾा यूट्यूबर आऊं अहिड़ो तोखे ख्वार कराईंदो त पैसा मुंहिंजा वापसी करे 50,000 जे करे तूं पंहिंजी इज़त विञाईंदी बाबा छा पुछे खबर मूंखे ॻाल्हाए किसां जो ॻाल्हाए असांजो ॻाल्हाए तो तेरी कहिड़ो वेठो पैसा ॾियण वापसी ॻाल्हि आहे सिधी आहे मूंखे पैसा ॾे मुंहिंजा पैसा घुराए 50,000 मूं जोश में कुल्ले का हथ लाए मूंखे एॾी तुंहिंजी औकात कोन्हे तूं मूंसां गॾु वेठो इहो तोला वॾी ॻाल्हि आहे सम्झे तुंहिंजी ॼाणी थो आऊं केरु आहियां तूं फनकार पर आऊं केरु आहियां आऊं तुंहिंजे टैलेंट जे करे आऊं तुंहिंजी इज़त कयां थो रिस्पेक्ट कयां थो पर इन जो मतिलबु इहो कोन्हे तूं बि हलाल जी कमाई ठाहींदी पैसा मुंहिंजा कढ मां त अहिड़ो बुछड़ो कंदमि घुराए छो मूंखे इहो घुराए मुंहिंजो टके हिकिड़ो भाड़े पैसा मूंखे ॾियो बाबा अवां ॾिसो ॿई हाल अवांखे ॾियणो 10,000 ठीक है ॿिन्ही जे 10,000 ॾियणो वञी खाओ खपाओ बाबा 10,000 रुपया किराया ते कर्ज़े ते खणी हिते पहुचाए
बाबा गाड़ी जो खर्चो आहे हमारे जो कर दो हमारो हाणे तव्हां मूंखे पैसा ॾींदा या कोन ॾींदा? यार ॻाल्हि इहा न तूं असांजे हिते अची बेइज़ती कई आहे। यार बेइज्जती कोन्हे मूं माना अॼु मूंखां ज़िंदगी में पहिरीं ग़लती थई आहे माना मूं रांदीगरनि खे पैसा ॾेई असीं हुते ॻाईंदा आहियूं छोकिरनि खे मूं पैसा ॾेई बाबा ॻाल्हि इहा असीं हुते ॻाईंदा आहियूं असांजी इज़त कंदा आहिनि सभु को ठीकु आहे। मुंहिंजो फनकार आहे न उनजा सभु को इज़त कंदा आहिनि की भाई इज़त जो मूंखे लॻे ई कोन इज़त कंदा हूंदा यार मूंखे भाउ हुते हलूं भाउ उते ए पैसा ॾेई पोइ पैसा ॾेई पोइ ईअं ध्यानु रखिजे जीअं दुनिया के दौलत जी वाटुन ते तो लाया क्यों विछाया वेठो शाबाश शाबाश कॾे तू ईंदे मुझो बीमार थी गई। अरे यार कभी कभी ये मुझे सताए हो अभी अभी कभी कभी ये मुझे सताए कभी